रोड रस्ता अभी ॾिसो पिया जेके वीरान लॻा पिया आहिनि। इहो बबलो बाईपास ते लॻल जेको धरणो आहे उन सिलसिले में का बि ट्रैफिक जेका हिन वक़्तु हिन रोड ते मौजूदु न आहे। हीअ मंज़र असां जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी हुई उन वक़्तु असां हीअ मंज़र रोड रस्ते में ॾिठोसीं। हिकु भेरो ॿीहर हीअ मंज़र सिंध अंदरि पाणीअ जा गैर क़ानूनी कैनाल जेके वफ़ाक़ पंजाब ठाहे पियो उन्हनि खे मुस्तरद करण जे लाइ मुतला बिरादरी जेके धरणा आहिनि उन्हनि धरण जे समर ते तव्हां ॾिसी सघो था त हीअ रोड रस्ता वीरान आहिनि। सिंध जागी चुकी आहे, सिंध जो शऊर जागी चुको आहे ऐं पंहिंजे हक़नि जी आज़ादीअ लाइ जेका हिन वक़्तु बबलो बाईपास जदोजहद जारी आहे। इंशाअल्लाह ताला इहा ज़रूरु रंग लाहींदी ऐं जल्द जेको आहे सो वफ़ाक़ इन कैनाल जो नोटिफिकेशन कैंसिल करण जेको आहे नोटिफिकेशन जारी कंदो। हिन वक़्तु असां बबलो बाईपास ते पहुची चुका आहियूं ऐं धरणे जे मक़ाम आहे हिते काफ़ी सभई जेके गाॾियूं जेके मौजूदु आहिनि कारूं मुख़्तलिफ़ माण्हू जेके हिते काफ़ी सूरत में जेको हिन धरणनि में अची रहिया आहिनि। असां जेको हिन वक़्तु हींअर हिते नगर जेको बबलो बाईपास धरणो आहे असां हींअर पहुची चुका आहियूं ऐं हींअर जेको आहे धरणे में वञी असां शिरकत कंदासीं। हेलो भला हेलो पंजाबी जो पागल का पुत्र कुछ होश कर जब तुझे रास्ता बन गया भूख मरे दे तो के पंजाब के मरकज सिंध हलाए पई सिंध जा सया असा पोहासा होया असा तवा के ओ भाग कढनो से ही हिक शे वाज़े करे वठंदासी सिंध खातिर डैम खातिर कैनाल खातिर आजादी खातिर तव्हां के लख लख जसूजन अस्सलाम एटीएस पास है और तेरा ने ऊपर में काफी गाड़ी की सूरत में मोदी रहेगा तो सुरक्षा करेगा। भलीकार कयूं था साहिबजादा अब्दुल सत्तार हाशमी पंहिंजी समूरी जमायत समेत असां सां गॾु शरीक थियनि असां सां भलीकार कयूं था। असीं भलीकार कयूं था नियाज़ अहमद गुरो साहब खे, काज़ी सऊद अहमद मैसर इंडियन दोस्तनि खे, राइस मिल एसोसिएशन SSP वारी तारीख़ में भी बार साजिशूं थींदियूं रहियूं असांजे वकील अरमान जे तरफ़ां बि ऐं ॿियनि गुरे जे तरफ़ां बि। अॼु हिते बि मौक़े ते शयूं नज़र अची रहियूं आहिनि। उते बि हिकिड़ी कमेटी ठही हुई चयो वियो कि कमेटी फ़ैसिलो कंदी पर हैदराबाद जे गैरतमंद वकीलनि चयो का बि कमेटी फ़ैसिलो न कंदी, सभ जा सभु वकील फ़ैसिलो कंदा। उहे ई अॼु असां चऊं था त हिते बि का बि कमेटी को बि अॻवान फ़ैसिलो न कंदो, सिंध जो अवाम फ़ैसिलो कंदो ऐं सिंध जे अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुको आहे। इन्हनि ॿिनि शयुनि ते को बि कम्प्रोमाइज़ न आहे। जेसिताईं नोटिफिकेशन न ईंदा तेसिताईं का बि ॻाल्हि कबूल न थींदी। आख़िरी ॻाल्हि
जाओ। माफिया तो बंद अभी अभी एक नारे का आप सब मिलकर जोर से जवाब दीजिए जोर से नहीं सुनेंगे के नाम जाने जोर से के नाम की डिमांड करेंगे, उसमें पानी मौजूद है। पंजाब तोता ये जो इंसान ने नोटिफिकेशन दिया है कि पानी अवेलेबल है, मैं ये उनको क्लियर मैसेज दे दूं, पानी है या नहीं है ये सिंध की आवाम का हक है, हम खुद फैसला करेंगे। आप सबका बहुत मशहूर हूँ, आप जिस तरीके से जोक दर जोक आ रहे हैं और लाखों की तादाद से करने में आप लोग अपनी पार्टिसिपेशन दे रहे हैं। देखिए ये जो धरना है ये हर उस शख्स का धरना है जो सिंध को अपनी मां समझता है। वकीलों का ये धरती माँ का धरना है, धरती माँ को बचाना है क्या नहीं बचाना है? जोर से बोलो, बचाना है नहीं बचाना है? बचाना है नहीं बचाना है? उसके लिए लड़ोगे? इंशाअल्लाह। और ये 6 कैनाल को बंद करा के नोटिफिकेशन वापस लेंगे। आखिर में फिर ये जो भाई मेरे घर में औरतें बन के बैठे हुए हैं, वैसे हमारी औरतें भी मैंने प्रैक्टिस छोड़ दी थी पिछले 7 साल से, लेकिन जब से आप लोगों ने ये धरना लगाया है तो इसकी वजह से मैं यूनिफॉर्म पहन के दोबारा आपके धरने में आई हूँ। तो इस तरीके से आज जब हमारी बहनें माएँ अपनी हिम्मत लेके बाहर आ गए तो अल्लाह का वास्ता बेशर्मो तुम भी बाहर निकलो, अपनी गैरत किसके लिए निकलोगे? आखिर
गुज़ारियो से त छा थी पियो पर ए देश हर ज़ालिम सां मुआनो अटकाए जीअंदासीं। बिस्मिल्लाह हिन पंडाल में आयल मुंहिंजा प्यारा दोस्त साथी भेणियूं ॿार न्याणियूं नंढा वॾा बुज़ुर्ग सभु हिन सिटी दरिया ते दारो दीदो दोदा तुझो साहत दीदो दोदा तुझो साहत दीदो ते मारू जो दोसा तोता दीदो मुझा पीरा में पीर अब्दुल दस्तगी रानी पुल शरीफ दरगाह जा